ग़रीब माण्हू एॾा ख़राब या ग़लति फ़ैसिला छो कंदा आहिनि? ज़ाहिरी तौरु उहो सवाल सख़्तु लॻे थो, पर जेकॾहिं अंगनि अखरनि ते नज़र डुराइजे त ख़बर पवंदी त ग़रीब माण्हू ओधर वधीक खणनि था, बचत घटि कनि था, तमाकु वधीक वापराइनि था, वर्ज़िश घटि कनि था ऐं सिहत जी बहितरीअ लाइ खाद खुराक बदिरां शराब ऐं ॿी मंशियात वधीक वापराइनि था। सवाल आहे त छो? बरतानिया जी अॻूणी वज़ीर आज़म मार्गरेट थैचर हिकु इंटरव्यू दौरान गुरबत बाबति ॻाल्हाईंदे उनखे शख़्सी ऐब क़रार ॾिनो हो। हिन जो चवणु हो त ओलह जे मुल्कनि में असां जिन मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं उन्हनि में गुरबत शामिल न आहे। जेकॾहिं बरतानिया जे कंहिं हिसे में ग़रीब मौजूदु बि आहे त उनजो सबबु रुॻो उहो आहे त माण्हुनि खे बजट ठाहिणु न पई अचे। हिननि खे ख़बर न आहे त आमदनी कीअं ख़र्च करणु घुरिजे। तंहिं करे चई सघिजे थो त गुरबत न पर किरदार यानी शख़्सी ऐब ई हिन वक़्तु असांजो असुलु मसइलो आहे। थी सघे थो त केतिरा ई माण्हू उन ख़्याल सां सहमत न थियनि, पर उहो तसवर आम आहे त ग़रीब माण्हुनि सां का गड़बड़ ज़रूरु आहे। सची ॻाल्हि उहा आहे त आउं बि केतिरे ई अरसे ताईं उन ख़्याल जो हामी हुयुसि, पर रुॻो कुझु साल अॻु ई मूंखे उहा ख़बर पई त गुरबत जे बारे में मुंहिंजी जेका बि ॼाण हुई सा ग़लति हुई। उहो अहसासु मूंखे उन वक़्तु थियो जॾहिं अमेरिका जे नफ़्सियाती माहिरनि जी हिकु अभ्यासी रिपोर्ट पढ़ण जो इत्तेफ़ाक़ु थियो। अमेरिका जे नफ़्सियाती माहिरनि जा दिलचस्प तजुर्बा। रिपोर्ट तयारु कंदड़ नफ़्सियाती माहिरनि अमेरिकी रियासत न्यू जर्सीअ खां भारतीय रियासत तमिलनाडु ताईं 8000 मीलनि जो सफ़रु करे केतिरा ई दिलचस्प तजुर्बा कया। तजुर्बनि में न्यू जर्सीअ जे ख़रीदार शहरनि खां तमिलनाडु में कमंद जे आबादगारनि ताईं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे शामिलु कयो वियो। तजुर्बनि जे बुनियाद ते रिपोर्ट में दावा कई वई त पैसनि ऐं वक़्त जी अणाट यानी गुरबत ख़राबु फ़ैसिलनि जो सबबु बणिजी सघे थी, छाकाणि त गुरबत अहिड़ो इदराकी दबाव पैदा करे थी जंहिंसां इंसानी दिमाग़ जे सोचण ऐं सम्झण वारी सलाहियत ते तबाह कंदड़ असर पवनि था ऐं माण्हू ग़लति फ़ैसिला कनि था। अमेरिकी नफ़्सियाती माहिरनि न्यू जर्सीअ जे घटि ऐं वधीक आमदनी रखंदड़ शहरनि जा इंटरव्यूज़ करण सां गॾु संदन फ़ैसिला करण वारी सलाहियत जाचण जे हवाले सां कुझु दिलचस्प मुशाहिदा बि कया। हिननि खे मालूम थियो त कार जी मरम्मत कराइण समेत पैसा ख़र्च करण बाबति फ़ैसिला करण जे मामले में घटि आमदनी रखंदड़ माण्हुनि जी कारकर्दगी इंतिहाई ख़राबु रही। तजुर्बनि दौरान सुठी आमदनी रखंदड़ शहरी माली मामलनि में सुठा फ़ैसिला कंदे नज़र आया। सभ खां वधीक दिलचस्प सूरत हाल तमिलनाडु में कमंद जे भारतीय आबादगारनि जे मामले में ॾिसण लाइ मिली। हीअ आबादगार पंहिंजो फ़सुलु लहण शर्त पंहिंजी समूरी सालियानी आमदनी जो हिकु ई वक़्तु 60% हिसो हासिलु कंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त हू साल जे हिकु हिसे में ग़रीब ऐं ॿिए हिसे में अमीर हुजनि था। नफ़्सियाती माहिरनि फ़सुलु लहण खां अॻु ऐं फ़सुलु लहण खां पोइ कमंद जे हिन आबादगारनि जी ज़हानत ऐं चकासण लाइ खाइन IQ टेस्ट वरितियूं ऐं जिन जे नतीजनि मूंखे दंग करे छॾियो। फ़सुलु लहण खां अॻु वरितल IQ टेस्ट में आबादगारनि जी कारकर्दगी इंतिहाई ख़राबु ऐं फ़सुलु लहण खां पोइ इंतिहाई शानदार रही। फ़सुलु लहण खां अॻु वरितल टेस्ट में हिननि जूं IQ जूं 14 पॉइंट्स किरियल नज़र आयूं। आबादगारनि जी गुरबत वारी हालत खे शराब पीतल या सॼी राति जो उजागो कयल हालत सां भेटे सघिजे थो ऐं उन हालत में वरितल IQ टेस्ट जा नतीजा बि यकीनन अहिड़ा ई साम्हूं अचण जी तवक़ा करे सघिजे थी। ग़रीब माण्हू ग़लति फ़ैसिला छो था कनि? कुझु महीननि खां पोइ मूं हिन थ्योरीअ बाबति प्रिंसटन यूनिवर्सिटीअ में बिहेवियरल साइंस जे प्रोफेसर एल्डर शाफर सां बहस कयो, जेको तमिलनाडु जे आबादगारनि ते तहक़ीक़ कंदड़ टीम में बि शामिलु हो। संदसि चवणु हो त गुरबत सटियल माण्हू न पर उहो माहौल ऐं पस मंज़र अहमकाणो हुजे थो जंहिंमें माण्हू बेवकूफ़ीअ ते ॿधल फ़ैसिला करण लाइ मजबूर थी वञनि था। माण्हू जॾहिं कंहिं शइ जी खोट जो तसवर कनि था त हिननि जो रवैयो तब्दील थी वञे थो, पोइ उहो पैसो वक़्तु या खाधो छो न हुजे। उहा सूरत हाल किलत वारी ज़हनियत खे जनमु ॾिए थी जंहिंजो समूरो ध्यानु फौरी किलत या खोट ताईं महदूदु हुजे थो ऐं डिघे मुदे वारा फ़ैसिला करण जो तसवर ऑप्शन तौरु मौजूदु ई नथो हुजे। ग़रीब माण्हू बेवकूफ़ीअ ते ॿधल फ़ैसिला उन करे नथा कनि त हू पाण बेवकूफ़ आहिनि, पर हू अहिड़े पस मंज़र या माहौल में जीअनि था जंहिंमें को बि माण्हू अहमकाणो फ़ैसिलो करे सघे थो। गुरबत जे ख़ात्मे वारा प्रोग्राम नाकाम छो पिया थियनि? एल्डर शाफर सां कचहरी जे नतीजे में उन सवाल जो जवाबु ऐं कारण ओचितो चिटो थी वियो त गुरबत जे ख़ात्मे लाइ शुरू थींदड़ असांजा केतिरा ई प्रोग्राम आख़िर नाकाम छो थी वञनि था। मिसाल तौरु जीअं तालीम वारे शोबे में सीड़पूं अक्सर करे बेकार साबित थियनि थियूं। पैसे जे असराइती मैनेजमेंट बाबति तरबियत वारे मामले ते 201 अभ्यासनि जे ताज़े तजुर्बे मूजिबि उहे तरबियती प्रोग्राम बि के ख़ासि ॿूटो ॿारे न सघिया आहिनि। ग़रीब माण्हू अहिड़नि प्रोग्रामनि जे नतीजे में वधीक होशियार या बाख़बर बणिजी सघे थो।
पर गुरबत जे ख़ात्मे लाइ उहो काफ़ी न आहे। जीअं शाफ़र चवे थो त उहो बिल्कुलु ईअं आहे जीअं कंहिं माण्हूअ खे तव्हां पाणीअ में तरणु सेखारियो ऐं पोइ खेसि सामूंडी तूफ़ान में उछलाए छॾियो। नेठि छा थियणु घुरिजे? जदीद दौर जे मुआइशी माहिरनि वटि रुॻो कुझु हल मौजूदु आहिनि। माण्हुनि लाइ लिख पढ़ वारो कमु सवलो करे छॾियो या हिननि खे मैसेज करे बिल्स जी अदायगीअ बाबति यादगिरियूं ॾियारियो वग़ैरह वग़ैरह। असांजो ध्यानु सबबनि बदिरां रुॻो अलामतुनि जो इलाजु करण ते वधीक आहे। मूं शाफ़र खां सवालु कयो हो त मसइले जे मुस्तक़िल हल लाइ वधीक वसीला क़तब आणण बदिरां जुगाड़ छो पिया कया वञनि। उन जे जवाब में संदसि चवणु हो त वधीक पैसा लॻाइणु सुठो ख़्यालु आहे, पर खाॿी धुर वारी उहा सियासत अमेरिका में मौजूदु न आहे। पर छा ही वाक़ई पुराणो ऐं खाॿी धुर सां तालुक़ु रखंदड़ तसवर आहे? मूंखे यादि आयो त मूं किथे पढ़ियो हो त तारीख़ जे चोटीअ जे मुफ़करनि मंझां हिकु सम्झो वेंदड़ थॉमस मोर अॼु खां 500 साल अॻु पंहिंजे यूटोपिया में उहो इनक़लाबी तसवर पेश कयो हो जंहिं खाॿे खां साॼी धुर ताईं ऐं शहरी हक़नि जी चैंपियन मार्टिन लूथर किंग खां मुआइशी माहिर मिल्टन फ्राइडमैन ताईं सभिनी खे मुतासिर कयो। थॉमस मोर जो यूनिवर्सल बेसिक इनकम वारो तसवर उन इंतिहाई सादे ख़्याल ते ॿधलु आहे त हर माण्हूअ लाइ माहवार हिकु अहिड़ो अलाउंस मुक़ररु करणु घुरिजे जंहिंमां हू खाधे पीते रिहाइश ऐं तालीम वारियूं बुनियादी ज़रूरतूं पूरियूं करे सघे ऐं उहो अलाउंस मुकमिल तौरु गैर मशरूत हुअण सां गॾु का बि रिआयत न पर हक़ु सम्झी ॾिनो वञे। पर छा उहो तसवर अमली तौरु वाक़ई बि एतिरो सादो साबित थी सघे थो? मूं बेसिक इनकम या बुनियादी आमदनी वारे तसवर ते अमल दरामद जे हवाले सां दुनिया में हेल ताईं थियल लॻभॻि समूरनि तजुर्बनि जो मुतालियो कयो, जंहिं दौरान हिकु नंढड़े शहर जी कहाणीअ मुंहिंजो ध्यानु छिकायो। हिन शहर गुरबत जो मुकमिल तौरु ख़ात्मो आणे ॾेखारियो हो, पर हिन तारीख़ी तजुर्बे खे बाद में दुनिया विसारे छॾियो। गुरबत जे ख़ात्मे जो हिकु तारीख़ी तजुर्बो। कैनेडा जे डाउफन नाले हिकु नंढड़ी वसंदीअ में 1974 धारे गुरबत जे ख़ात्मे जो तारीख़ी तजुर्बो कयो वियो। वसंदीअ जे हर हिकु रहाको खे बुनियादी आमदनी फ़राहम करे उन ॻाल्हि जी ख़ातिरी कराई वई त को बि माण्हू गुरबत जी लकीर खां हेठी सतह वारी ज़िंदगी न गारींदो। 4 सालनि ताईं उहो तजुर्बो बहितरीनु अंदाज़ में कामयाबीअ सां जारी रहियो, पर हिकु क़दामत पसंदि हुकूमत जे इक़्तिदार में अचण खां पोइ उहो तजुर्बो रोकियो वियो। नई हुकूमत खे हिन महांगे तजुर्बे जी का बि अहमियत ऐं अफ़ादियत नज़र न आई। तजुर्बो कंदड़ मुहक़क़नि पंहिंजे नतीजनि ऐं मुशाहिदनि जे फाइल्स ते ॿधल समूरो रिकॉर्ड 2000 दॿनि में बंदि करे उतां रवाना थी विया। दुनिया खे का बि ख़बर न हुई त हिन तारीख़ी तजुर्बे जा नतीजा कहिड़ा निकिता। 2009 में मैनीट्यूपा यूनिवर्सिटीअ जे प्रोफेसर एवलिन फोरगेट उहा पहिरीं मुहक़क़ हुई जंहिं उहो रिकॉर्ड हथु कयो। खेसि उन ॻाल्हि ते यकीन ई न पए आयो त हिन बुनियादी आमदनी वारे तसवर ते अमल दरामद लाइ हिकु तारीख़ी तजुर्बे बाबति क़ीमती मालूमात जो हिकु ख़ज़ानो हथु करे वरितो आहे। 3 सालनि ताईं रिकॉर्ड जी जांच पड़ताल अभ्यास खां पोइ प्रोफेसर एवलिन ते उहो इंकशाफ़ थियो त इंसानी तारीख़ जो हीउ दिलचस्प तजुर्बो इंतिहाई कामयाबु साबित थियो आहे। संदसि रिपोर्ट मूजिबि माण्हुनि खे बुनियादी आमदनी जी फ़राहमीअ वारे तजुर्बे जे नतीजे में डाउफन शहर जा माण्हू न रुॻो शाहूकार पर अॻु जी भेट में वधीक सेहतमंद बि थी पिया हुआ। स्कूलनि में ॿारनि जी कारकर्दगी ज़बरदस्त अंदाज़ में बहितर थी वई हुई। इस्पतालुनि में मरीज़नि जे दाख़िल थियण वारी शरह 8.5% ताईं घटिजी पई हुई। दिमाग़ी मरीज़नि जो अंगु रिकॉर्ड हद ताईं घटिजी वियो हो। घरनि अंदरि थींदड़ झगड़नि जे वाक़िअनि में ज़बरदस्त लाथ आई हुई ऐं माण्हुनि जे कमु करण वारी सलाहियत में बि इज़ाफ़ो थियो हो। गुरबत किरदार जी खोट न पर दौलत जी अणाठ जो नालो आहे। हिन समूरी तहक़ीक़ ऐं मुशाहिदे मां मूंखे उहो सबक़ु मिलियो त गुरबत जे मौज़ूअ ते ॻाल्हाइण वक़्तु उहो जताइण खां पासो करणो घुरिजे त असां ग़रीबनि खां वधीक ॼाण रखूं था। पैसे या दौलत जे अहम ॻाल्हि उहा आहे त माण्हू उन ज़रिए उहे शयूं ख़रीद करे सघनि था जिन जी हिननि खे ज़रूरत आहे। ख़ुदि साख़्ता माहिर उन ॻाल्हि जो तयन नथा करे सघनि त माण्हुनि खे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे। थोरी देरि लाइ तसवर कयो त असांजे मुस्तक़बिल जा केतिरा साइंसदान लिखारी ऐं अज़ीम दिमाग़ क़िलत या गुरबत जे करे पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो करणु या पंहिंजी हक़ीक़ी मनसब माण खां रहिजी विया आहिनि। तसवर कयो त जेकॾहिं असां गुरबत जो हमेशह लाइ ख़ात्मो आणे छॾियूं त तवानाई ऐं टैलेंट जा केॾा न भंडार साम्हूं अची वेंदा। बुनियादी आमदनी वारे तसवर ते अमल करण सां जेतोणीकि दुनिया जूं समूरियूं बुरायूं ख़तमु न थी सघंदियूं ऐं जिन इलाइक़नि में रिहाइशी सहूलियतुनि जी फ़राहमी मसइलो आहे उते सोशल हाउसिंग या घरनि जे किरायनि ते ज़ाब्ते वारियूं स्कीमूं सुठो ख़्यालु आहिनि, पर अहिड़नि हंधनि ते बि बुनियादी आमदनी जी फ़राहमी माण्हुनि लाइ अहम सरमायो साबित थी सघे थी। असां वटि उन ते अमल करण खां सवाइ ॿियो को बि दग न आहे, छाकाणि त गुरबत जा नतीजा ऐं हाञा बुनियादी आमदनीअ जी लागत खां वधीक महांगा आहिनि। नंढड़नि सोचुनि ऐं जुगाड़नि जो दौरु गुज़री वियो।
हीउ वक़्तु इनकलाबी तस्वरनि खे आज़माइण जो आहे। हीउ ख़्यालु तव्हां मां केतिरनि ई माण्हुनि खे शायदि को यूटोपिया या तस्वराती काक महल लॻे, पर यादि रखो त तहज़ीब जे अहम मोड़नि ते ग़ुलामी जे ख़ात्मे, जमहूरियत ऐं मर्दनि तोड़े औरतुनि जी बराबरीअ वारे हक़नि जा तस्वर बि पहिरियों यूटोपियाई ऐं अफ़सानवी करार ॾिना विया हुआ। असां खोजना बि करे चुकासीं, सबूत बि मिली चुका ऐं हाणे असां वटि वसीला बि मौजूदु आहिनि। थॉमस मोर जे बुनियादी आमदनीअ वारे तस्वर खे 500 साल गुज़रण खां पोइ हाणे ज़रूरी आहे त असां दुनिया बाबति पंहिंजो नज़रियो तब्दील कयूं ऐं उनखे जदीद बणायूं। गुरबत शख़्सियत जो झोल या किरदार जी खोट जो नालो न, पर दौलत जी अणाठ जो नालो आहे।